पाकिस्तान अल-फतह मिसाइल जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR जो चमड़ाहित अल-फतह मिसाइल ज़मीन खां ज़मीन ताईं 120 किलोमीटर मार करे सघे थो। अल-फतह मिसाइल जदीद नेविगेशन सिस्टम सां लैस आहे। अल-फतह मिसाइल पंहिंजे हदफ़ खे बहितर अंदाज़ में निशानो बणाइण जी सलाहियत रखे थो। पाकिस्तान पहलगाम वाक़े जी अणधुरी ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा लाइ हर हद ताईं ॾींदासीं। जेकॾहिं भारत कागराई कई त उन जो भरपूर जवाब ॾींदासीं। सुचमा पार वफ़ाक़ी वज़ीर अता तारर जूं आलमी ऐं मक़ामी मीडिया जे नुमाइंदनि सां गॾु LOC जे दौरे दौरान ॻाल्हियूं। चयाईं, अॼु असां आलमी मीडिया आॾो समूरियूं हक़ीक़तूं रखी छॾियूं आहिनि। भारत पंहिंजो नाकामियूं लिकाइण लाइ बेबुनियाद इल्ज़ाम हया आहिनि। वालियल कश्मीर में 9 लख भारतीय फ़ौजी मुक़रर आहिनि। छा 9 लख फ़ौज जी मौजूदगी में पहलगाम वाक़ियो थियण सिक्योरिटी नाकामी नाहे? उणटीह ऐं 30 अप्रैल जी राति भारतीय हमले जो इतला हो। पाक फ़ौज भारतीय अगराई जी कोशिश खे नाकाम बणायो। पाकिस्तान भारत जी कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ तयारु आहे। भारत जा खयल क़दम ख़िते ऐं दुनिया जे अमन लाइ ख़तरो आहिनि। भारत ख़िते खे जंग ॾांहुं धिकणु चाहे थो। भारत पहलगाम फास्ट ब्रेक ऑपरेशन जो ड्रामो। पहलगाम वाक़े जो मक़सदु भारत में हलंदड़ तहरीकनि तां ध्यानु हटाइणु आहे। भारत जे केतिरनि ई रियासतनि में इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं थियनि पयूं। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब चयाईं, पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। असां हमेशा जारियत ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। भारत सिंध तास मुआहिदो हिक तरफ़े तौर मुअत्तल नथो करे सघे। भारतीय पाबंदियुनि खां पोइ सलामती कमेटी अहम फ़ैसिला कया। क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि ते फ़ौरी अमल कयो पियो। असां 45 मुल्कनि जे सफ़ीरनि सां राबितो कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां भारतीय हुकूमत जे ग़ैज़े में पारड़नि बयाननि ते ॻणतीअ जो एहसास। सदर आसिफ अली ज़रदारी जो चमड़ाहित भारतीय क़दमनि सां इलाक़ाई अमन इस्तेहकाम खे ख़तरो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां चीन जे सफ़ीर जियांग सी डोंग जी मुलाक़ात दौरान ॿिनि तरफ़नि मामलनि ऐं पाक भारत मौजूदा सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾेवड। चीनी सफ़ीर जो चवणो त चीन अमन इस्तेहकाम जी कोशिशुनि लाइ पाकिस्तान जी हिमायत जारी रखंदो। ॿई मुल्क पाण में ॿाहिरि आहिनि, हमेशह ॾुखे वक़्त में हिक ॿिए जो साथ ॾिनो। चीनी सफ़ीर तरफ़ां चीन ऐं पाकिस्तान विच में पाइदार दोस्ती जे अज़्म जो इज़हार। चीनी सफ़ीर पाकिस्तान जो मौक़िफ़ चीन खे ॿुधाइण ते सदर जा थोरा मञिया। गडियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो इन कैमरा इजलास अॼु तल पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिकार ऐं अमली जा सलामती काउंसिल जे मेंबर मुल्क सां राब्ता। हुकूमत जो ख़िते जी मौजूदा सूरत हाल ते सलामती काउंसिल खे आगाही ॾियण जो फ़ैसिलो। गुज़िरियल नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार मुस्तक़िल नुमाइंदे खे इजलास घुराइण लाइ दरख़्वास्त करण जो चयो हो। पाकिस्तान जो सिंध तास मुआहिदे जे हिक तरफ़े मुअत्तली खे गडियल क़ौमनि में खणी वञण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे कोऑर्डिनेटर राणा एहसान अफज़ल जो चवणो आहे त पाकिस्तान भारत पारां सिंधु तास मुआहिदे जे हिक तरफ़े मुअत्तली खे गडियल क़ौमनि में खणी वेंदो। पाणी रोकण को आसान कमु न आहे। इहो तकिड़ो नथो करे सघिजे। भारत बेबुनियाद ऐं कूड़ी प्रोपोगेंडा ज़रिए सिंधु तास मुआहिदे खे मुअत्तल कयो। असांजे बयान खे दुनिया भर में हिमायत मिली रही आहे। असां जूं सिफ़ारती कोशिशूं जारी आहिनि। पाक भारत चिकताण घटाइण लाइ ईरान कोशिशूं तेज़ करे छॾियूं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ जे हिक ॾींहं जे दौरे ते पाकिस्तान पहुतल। परॾेही खाते जे ऑफिस आमद नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार तरफ़ां चया। ईरानी परॾेही वज़ीर सदर वज़ीर आज़म सां बि मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि में पाक ईरान ॿिनि तरफ़नि लाॻापनि इलाक़ाई आलमी अॻुवाई ते ख़्यालनि जी ॾेवड कई वेंदी। आला सतही दौरो ॿिन्ही मुल्कनि विच में गहरनि ऐं मज़बूत लाॻापनि जी अकासी आहे।
पहलगाम वाक़े भारतीय जंगी जारहियत खिलाफ कौमी असम्बली में अॼु शाम ठहराव पेश कयो वेंदो। भारतीय जारहियत ऐं रियासती सरपरस्ती में दहशतगर्दी ते ॻाल्हि ॿोल थींदी। सिंध तास मुआहिदे जी मुअतली ते बि हुकूमत पंहिंजे हिकमत अमली खां आगाह कंदी। अगराई कई वई त दुश्मन के मुंह तोड़ जवाब ॾियण लाइ तैयार आहियूं। पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे, ख़िते में अमन चाहियूं था। सिलसिला पारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारण ऐं DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी पाक भारत सूरत-हाल ते सियासी क़यादत की ब्रीफिंग। PPF पाक मसमान कायरा शाह से अमरी, अली हैदर गिलानी, शर्जिलेना मेमर, नासिर शाह ऐं सईद कनी शरीक, अब्दुल कादिर बलूच, फारूक सत्तार, खेलदास कोहिस्तानी, अब्दुल शकूर, खुरम दस्तगी, रेवेंज जी बि शिरकत। आबिद शेर अली, अज़मा बुखारी, पलवशा खान बि ब्रीफिंग में शरीक। PTI पारां इन कैमरा ब्रीफिंग जो बाइकआउट कयो वियो। नार मुल्कनि जे दौरे जे ॿिए मरहले में वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी अॼु क़तर पहुचंदो। आला क़तरी अमलदारनि सां मुलाक़ातूं थियल। ख़िते में जारी छिकताण वारी सूरत हाल जी रोशनी में गृह वज़ीर जो हीउ दौरो पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी में अहमियत जो गुवा आहे। गृह वज़ीर मोहसिन नक़वी क़तर जे दौरे दौरान पाकिस्तान जे असूली मौक़िफ़ बाबति तफ़सील फ़राहम कंदो। आलमी सतह ते पाकिस्तान जे अमन जे पैगाम खे उजागर कयो वेंदो। मुलाक़ातनि में पाकिस्तान ऐं क़तर विच में ॿतरफ़ी लाॻापनि, सिक्योरिटी सहकार ऐं ख़िते में अमन इस्तेहकाम ते बहस थींदो। पुनरी पुलिस अदालती हुकुम ते ज़मींदार हाशिम अहमद जी ज़रई ज़मीन ते छापो। 26 हारी बाज़ियाब। पुलिस छापे दौरान औरतुनि इबारत समेत 26 माण्हुनि खे बाज़ियाब करायो। बाज़ियाब करायल हारियुनि में चेतन भील, गरिमा, सीता, हरेश, चंदना, हेमन, प्रेम ऐं ॿिया शामिल। पुलिस जो चमड़ाही ते दरख़्वास्त गुज़ार साजन भील जी दरख़्वास्त बाद अदालती हुकुम ते छापो हुयो। हारियुनि खे अदालत में पेश कयो वेंदो। हैदराबाद पुलिस वॾे भाउ खे क़तल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वरितो। कुझु ॾींहं अॻु जवाबदार अरशद कुरैशी घरू अणबड़ तां वॾे भाउ मोहम्मद अहमद कुरैशी खे क़तल कयो हो। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार अरशद कुरैशी खे पेस्टल समेत गिरफ़्तार कयो वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी हवाउनि सां गॾु बरसाति। मुख़्तलिफ़ हादसनि में औरत समेत ॼणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। सभी घरनि जूं छितियूं ॾामी पयूं। बांदी में तेज़ तूफ़ान दौरान गरजी छित किरस ॿ ॿारड़ा फ़ौत। रहमानाबाद पासी अकरम खोकर जे घर जी छित किरस अरसलान खोकर ऐं 8 सालनि जी इनशा खोकर फ़ौत थी विया। रियासती ऐं आसपास में तूफ़ानी हवाउनि ऐं बरसाति तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ कोटनि में 20 खां वधीक घरनि जूं छितूं ऐं भीतियूं किरस हिकु औरत फ़ौत, 10 खां वधीक ज़ख़्मी। मुख़्तलिफ़ शहरनि में वसकारे खां पोइ बंदि थियल बिजली बहाल न थी सघी। ऐं सिंध में 11 12 दर्जे जा इम्तिहान शुरू थी विया। कॉपी जी धुम वतल। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखणी, लाड़काणे डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में इम्तिहानी मर्कज़ क़ाइम। इम्तिहानी सेंटर से चौधारी कलम 144 लागू थियण बावजूद इंतज़ामिया कॉपी रोकाइण में नाकाम। लाड़काणे में चेयरमैन कोर्ट ख़ालिद हुसैन मर टीम सां गॾु मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटर्स जो दौरो करे इंतज़ाम जो जाइज़ो वरितो। मुख़्तलिफ़ इम्तिहानी सेंटर्स ते सख़्त गर्मी ऐं बिजली बंदि हुजण सबबि शागिर्द बेहाल थी विया। सहूलियतनि जी खोट जूं दाहूं।